हीअ जेका अॼु थी आहे न असांजे दरबार में, मां पंहिंजी थो चवां, छा वॾड़नि खां पुछूं इन्हनि खां, तव्हांजा वॾा भागवत जी कथाऊं दरबार में शाम जो कोन कंदा? केरु संत चए थींदी या न चई? मां तव्हां खां कोन थो पुछां, संतनि खां थो पुछां जेके भेक वारा वेठा आहिनि। तव्हांजे दरबारुनि में भागवत जी कथाऊं सिंध में थींदियूं या न थींदियूं? तव्हांजे वॾड़नि कयूं या न कयूं? या रामायण थींदा या कोन थींदा? गीता पढ़बी कोन पढ़बी? अॼु नईअ मां समाज के दिशा ॾियण वारा ई दिशा भिटकी विया आहिनि। समाज के दिशा ॾियण वारा दिशा भिटकी विया आहिनि, साधु ऐं ब्राह्मण। न को असांजो क्रियाक्रम रहियो आहे जो शुद्धि ते। मूंखे ॿुधायो, 11 जी क्रिया गंगा जे तट ते या नर्मदा जे तट ते के नदीअ जे तट ते छो कराईंदा आहियो? अस्तियूं त तव्हां 5 ॾींहं बि विझी सघो था। 11 जी क्रिया घाट ते छो कंदा आहियो? बुजुर्ग वेठा आहियो, मुंहिंजो सुवाल आहे तव्हां खां, छो जेसिताईं 11 जी क्रिया घाट जो ब्राह्मण, घाट जे ब्राह्मण के चइबो आहे करणी घोर पंडो। हरिद्वार में ॾिसंदा भयूं लिखिया करणी घोर पंडो, जेसिताईं उहा क्रिया न कंदो तेसिताईं हिन ब्राह्मण के भी ताक़त कोन्हे कि शुद्धिकरण करे, हवन करे ऐं तव्हांजो छंडो हणे। ऐं जेको ईअं करे थो न, उहो शब्द अशुद्ध जो अशुद्धि आहे। हाँ, तव्हां 3 ॾींहं सभु कमु करे छॾियो, हाणे उन में ग़लती कंहिंजी आहे? हे मार्गदर्शन जी मुंहिंजी ग़लती आहे न? मां सिधो चवां, मुंहिंजी ग़लती आहे न संत जी? हाँ, अरे हिकु दफ़ो ग़लती कई, ॿिए दफ़े ग़लती कई त छा ग़लती सुधारे नथो सघां छा? अरे ग़लती सुधारे सघूं था या नथा सघूं समाज में? हाँ, अरे त सुधारे था सघो त हींअर बि सुधारियो। अॼु सतना सत जी नगरी में संतन जे साम्हूं ऐं महापुरुषनि जे संगत में वेठा आहियो त सत जो संकल्प कयो त असां पंहिंजी संस्कृति ऐं पंहिंजा नियम पूर्ण रूपेण पालींदासीं।